ब्यूरो चीफ जिला दादू एमडी मुनीर लाशारी जी रिपोर्ट मुताबिक मेहर शहर में रोलू ढगन जो आज़ार वधी वियो। मेहर शहर के बाज़ारन में मेन रोड ते रोलू ऐं छड़ू अग ढगन शेरिन ऐं दुकानदारन मोहल्लेदारन लाइ आज़ार करे छड़ियो आहे। शहर में ढगन जो वॾो तादाद शहर में हलंदो रहे थो ऐं मेन रोड ते बीठल रेड़न ते सब्जिन किरियाना ऐं फ्रूट जे दुकानन मां सब्जियूं फ्रूट खाईंदो रहनि थियूं, जंहिं सबब शहर में रेड़ा हलाईंदड़ तोड़े दुकानदार सख्त परेशान आहिनि। शहरिन ऐं दुकानदारन मां मालूम थियो आहे त बाअसर माण्हुनि जा ढगा ऐं ढगियूं आहिनि। बाअसर बिरादरियूं पंहिंजा पालतू ढगा हिक वथाण में ॿधण बजाए 24 कलाक शहर में खुलियल छॾनि था, जंहिं करे इहे ढगा शहर जी सब्जी ऐं फ्रूट जे वापारियुनि लाइ अज़ाब बणियल आहिनि ऐं आज़ाद छॾियल ढगा सॼो ॾींहुं वापारियुनि जूं सब्जियूं फ्रूट खाई पंहिंजो पेट पालीनि था। दुकानदारनि पारां बार बार शिकायतनि बावजूदि इंतज़ामिया को बि क़दम खणी न आहे सघी। शहरिन ऐं वापारियुनि इंतज़ामिया खां घुर कई त रोलू ऐं छिड़वाग ढगनि जी मालिकनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे त जीअं शहरी ऐं वापारियुनि जो ज़ियान रुकिजी सघे।